अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू सां गॾु मां सनाउल्ला हाशमानी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु 9 मई के साल मुकमल थी वियो आहे। अॼु कारे ॾींहं तौरु हिन ॾींहं खे अॼु मल्हायो पियो वञे। सिंध ऐं बलोचिस्तान असेंबली मां 9 मई साने ख़िलाफ़ मुज़म्मती ठहराव बि मंज़ूर कयो वियो आहे। PTI 9 मई वाक़िअनि में सिधी रीत मुलविस करार ॾिनी वई आहे। अहिड़ी रिपोर्ट काबीना जे ख़ुसूसी इजलास में पेश कई वई आहे। गॾोगॾु सदर आसिफ अली ज़रदारी जो बिन हवाले सां बयानु साम्हूं आयो आहे। सदर जो चवणु आहे त 9 मई वाक़िअनि जे ज़िम्मेवारनि खे कानून मूजिब सज़ा ॾिनी वेंदी। गॾोगॾु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त 9 मई रियासत पाक फ़ौज या आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ख़िलाफ़ बग़ावत हुई। इन हवाले सां ISPR पारां बि पधिराई जारी कई वई आहे। उन्हनि जो चवणु आहे त 9 मई साने जा सबूत अवाम ऐं पाक फ़ौज वटि मौजूदु आहिनि, ज़िम्मेवारनि सां ठा नथो करे सघिजे। गॾोगॾु अॼु कानून वारे वज़ीर जी बि प्रेस कॉन्फ्रेंस साम्हूं आई ऐं उनजो चवणु हो त PTI अॻवाननि ख़िलाफ़ नाक़ाबिले तरदीद वीडियो सबूत जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। जांच कमेटी जूं सिफ़ारिशूं वफ़ाक़ी काबीना खे पेश कयूं वयूं आहिनि। 9 मई साने ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु रैलियूं बि निकितियूं ऐं पाक फ़ौज सां ॿधीअ जो इज़हार बि कयो वियो। प्रोग्राम में पाण अॼु हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे धरती TV जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स आहिनि ज़रदारी साहब, ऐं गॾोगॾु सीनियर एंकर पर्सन आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि नसीर गोपांग साहब। मां ॿिन्ही खे भलीकार साहब। सभ खां पहिरियां ज़ुएब साहब, मां अव्हांजी तरफ़ ईंदुमि। ज़ुएब साहब, 9 मई साने खे 1 साल मुकमल थी वियो आहे। उनजा पुरतशदुद वाक़िअनि जा जेके असर आहिनि उहे अॼु बि मौजूदु आहिनि। हिकु सियासी पार्टी जे रहनुमा जी गिरफ़्तारी थी, उनखां पोइ इहो जेको आहे रद्द अमल साम्हूं आयो, जंहिंमें सियासी मिल्कियतुनि खे बि जेके सरकारी मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुचायो वियो। गॾोगॾु फ़ौजी अॾनि ते बि हमला कया विया। छा कंहिं सियासी जमात खे इहो ज़ेब ॾिए थो त उहे अहिड़े तरीक़े जूं जेके आहिनि उहे रद्द अमल ज़ाहिर करे? ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे 9 मई 2023 जे मामलनि खे या उन सियासी जमायत जे उन अमल खे सम्झणो आहे त पोइ उन साॻी सियासी जमायत जे अमल खे सम्झण लाइ तव्हांखे 2014 में वञिणो पवंदो। 2014 में जॾहिं पहिरियों भेरो PTI बानी लाहौर खां जेको आज़ादी मार्च कढियो हुयो, उन में बि हुन वक़्तु जेका पहिरियां जेका उनजो माहौल ठाहियो या जेका तयारी कई हुई, जेके उनजी वार्मअप जा जेके जलसा कया, उन में त इहो ॿुधाए रहियो हुयो त हू ॼण इस्लामाबाद वेंदो ऐं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खे केराए मोटंदो ऐं पोइ मुल्क में नयूं चूंडूं थींदियूं। पर जॾहिं वरी मामिलो आयो इजाज़त जो, त उनखे पोइ इहो इस्लामाबाद इंतिज़ामिया सां उन सां गॾोगॾु हुकूमत सां बि हिकिड़ो मुआइदो थियो हुयो, जंहिंमें इहो चयो वियो हुयो त जेको PTI जो लॉन्ग मार्च आहे उहो इस्लामाबाद में कंहिं मख़सूस इलाइक़े में अची वेहंदो ऐं उनखां अॻिते न वेंदो। ऐं उन बुनियाद ते ई इजाज़त ॾिनी वई हुई ऐं किथे बि रंडक न विधी वई उन लॉन्ग मार्च जी। पर लॉन्ग मार्च जॾहिं इस्लामाबाद पहुची ऐं उनखां अॻिते रेड ज़ोन जी तरफ़ वञणु लॻो त पोइ जेका सूरत हाल पैदा थी उहा तव्हांजे साम्हूं आहे। उनखां पोइ PTV जी जेको आहे उहो उन ते ऑफिस ते हमिलो कयो वियो। पार्लियामेंट जे साम्हूं जेका सूरत हाल रही, D चौक जे साम्हूं जेका सूरत हाल रही, उते इवन SSP जेको हुयो जुणेजो साहब, उनखे ज़ख़्मी कयो वियो। उन वक़्तु माना उहो ई उन वक़्तु ई उन जमायत जो हिकिड़ो जेको चहिरो आहे, उनजी जेका नियत आहे, उहा साम्हूं अची वई हुई। ऐं उन खां पोइ वरी जेका सूरत हाल थी, जहिड़े नमूने सां उहो धरणो जो ख़तमु थियो। पर सम्झ में ॻाल्हि अची वई त हीअ बि उन ई साॻे सियासी जमायतुनि जो तसलसल आहे जेके ॾंडे जी सियासत बि कंदियूं रहियूं आहिनि। ऐं असां कराची में इन क़िस्म जे सियासी जेको अमल जा अखियुनि ॾिठा शायदि बि आहियूं त हिते कहिड़े नमूने सां हिकिड़ी सियासी जमायत जेको आहे पंहिंजो एक्टिविज़म कंदी। त असांखे ईअं लॻी रहियो त उहा हिकिड़ी साॻी सियासी जमायत आहे जेका वरी ॿीहर हुनजो ॿियो जनमु थी रहियो आहे। पर उनखां पोइ वरी उहो इक़्तिदार में आयो। इक़्तिदार खां पोइ सूरत हाल उनजी जेको बिहेवियर हुयो उहो साॻियो रहियो। त उन वक़्त में ई जॾहिं इहो पैटर्न खयों हुयो, उहो इंतिहाई ॾाढो ग़ैर सियासी ग़ैर जमहूरी पैटर्न हुयो। ऐं ग़ैर जमहूरी तरीक़े सां हुन चयो पिए त उहा हुकूमत जेका आहे उहा ख़तमु थिए, जेका न थी, नाकामी मिली हिनखे ऐं न थियो। वरी जहिड़े नमूने सां हिनखे लाथो वियो पाण खे, हुनजी हुकूमत ख़तमु कई वई नो कॉन्फिडेंस जे ज़रिए, उनखां पोइ बि उहो वरी सियासी कोन थियो। उनजो बिहेवियर जेको आहे उहो ग़ैर सियासी रहियो। इस्तीफ़ाऊं ॾियणु, असेंबलियूं टोड़णु, हीअं थिए हूअं थिए, जेका सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं रही। ऐं उनखां पोइ ताकी उहो इन सॼे अरसे में प्रोवोक कंदो रहियो। उन वक़्त में बि हुन प्रोवोक कयो माण्हुनि खे, सिविल नाफ़रमानी जो बाज़ाब्ता ऐलान कई, बिजली जा या गैस जा बिल साड़े ऐलान कई त सिविल नाफ़रमानी आहे। त हुनजो तर्ज़ अमल जेको सियासी रहियो उहो इहो ई रहियो। तव्हांखे ख़बर आहे त नेटो फोर्स खे वञी जो रस्ता रोक कई हुई, त अहिड़े क़िस्म जूं खोड़ सारियूं उहो हरकतूं कंदो रहियो। पर 9 मई जे जहिड़े नमूने सां शयूं थियूं त उन में एॾो वॾो मसइलो कोन थियो हुयो। उनखे उन ते तशदुद कोन थियो हुन लीडर ते।
सिर्फ़ु गिरफ़्तारी थी हुई, उन खां पहिरीं पाकिस्तान जी तारीख़ में ॿिया सियासतदान पंहिंजो गिरफ़्तार थींदा रहिया आहिनि, फाहियूं चढ़ंदा रहिया आहिनि, मर्डर थींदो रहियो आहे हुनजो, ईअं रोडनि रस्तनि ते उन्हनि सियासतदाननि खे क़तल कयो वेंदो रहियो आहे, पर अहिड़े क़िस्म जो रद्द अमल कॾहिं बि कोन आयो। पर छाकाणि त हिकिड़ो सॼो प्लान हुयो, सॼी हुनजी पंहिंजी सियासी सोच हुई, ऐं सॼी उहा सोच जेका आहे उहा आवाम ताईं उन पहुचाईंदो रहियो। ज़मान टाउन मां वेही करे ज़मान टाउन ते पुलिस जे मथां पेट्रोल बम उछलाए विया, उन्हनि ते पथर उछलाए विया, उन्हनि ते फायरिंग कई वई, ऐं पोइ हिकिड़ी पूरी तयारी सां माण्हुनि खे, पंहिंजनि कारकुननि खे तयारु कयो वियो त जेकॾहिं ख़ान साहिब खे गिरफ़्तार थियो त पोइ त बसि कुझु बि न छॾिणो आहे, सिर्फ़ु गिरफ़्तारी थी यार। उन जे रद्द अमल में तव्हां फ़ौजी जेके ठिकाणा आहिनि उन्हनि खे न छॾियो, तव्हां जिना हाउस खे न छॾियो, तव्हां जेको आहे उहो कोर कमांडर हाउस खे न छॾियो, बाहियूं ॾेई छॾियूं, तव्हां कंहिं शइ जो, तव्हां जेके शहीदनि जूं यादगारूं आहिनि उन्हनि खे तव्हां जेको आहे सो तबाह करे छॾियो। त कहिड़े क़िस्म जी इहा सियासी शयूं, त मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो त इहो इन में ज़रूरु असांजे इदारनि खां ग़लती थी आहे, या उन्हनि कोताही जो मुज़ाहिरो कयो आहे। इहा वबा जेका आहे इहा 2014 में जॾहिं जंहिंजो जनमु थियो, इन जी वैक्सीनेशन तॾहिं खां ई थियणु खपे हा। वैक्सीनेशन में देरि थी, जेकॾहिं वैक्सीनेशन टाइम ते थिए हा त शायदि इहो नओं मए वारो वाक़ियो पेश न अचे हा। ठीकु आहे। अच्छा नसीर साहिबु, 3 साल पहिरियां कैपिटल हिल ते हमिलो थियो, उन खां बाद में उतां जी जेकी अमेरिकन गवर्नमेंट्स हुयूं, जेके उतां जा इदारा हुआ, उन्हनि जांच शुरू कराई, ऐं हिन वक़्त ताईं 700 जे लॻभॻि जेको आहे उहो माण्हुनि खे सेंटेंस थियो आहे, 14 साल जी सज़ा बि आई आहे। पर असां वटि मुल्क में बदकिस्मती सां जेके पार्लियामेंट ते हमला कनि था, PTV ते हमला कनि था, पार्लियामेंट जे ॿाहिरूं शलवारूं टंगण जा मंज़र बि असां स्क्रीन ते ॾिसंदा आया आहियूं, हिकिड़ो काफ़ी वॾो माज़ी आहे। इन्हनि जे ख़िलाफ़ु छो थियूं कार्रवायूं थियनि पाकिस्तान में? उहो ई त असांजो ॾिसो न सिस्टम जेको आहे न उन में खोड़ लूपहोल्स चऊं, कमज़ोरियूं आहिनि, उनजे करे हाणे जेकॾहिं पाण 9 मई ते ई अचूं त साल मुकमल थियण वारो आहे। सही, अञा ताईं घणनि माण्हुनि खे भई सज़ा आई आहे, साल ॾिठो वञे त हिकिड़ो सुठो टाइम आहे। ऐं हीउ को अहिड़ो वाक़ियो कोन हो राति जी ऊंदाही में थियो हुजे, ख़बर न हुजे किथे थियो, हुनजा के सबूत न हुजनि। अॼु जे दौर में वीडियो क्लिप्स मां ॾिठो, हाणे हिकिड़ो त थींदा न त माना नक जी पकाई खणी चऊं लफ़्ज़, ॿियो मुनासिबु मूंखे कोन थो लॻे। सही, जना हाउस ते जेको कुझु थियो लाहौर में, कोई मोर खयूं पियो वियो, कंहिं स्ट्रॉबेरी पे उते खाधा, कंहिं तस्वीरूं पे खयूं, कंहिं बाहियूं पे ॾिनियूं, हर शइ रिकॉर्ड पे थी उहा, ऐं उहा हली। इवन उते जेके सहाफ़ी हुआ उन्हनि खे हू एसोटियूं पिया ॾियनि, माना उहे माण्हू मौजूदु आहिनि। तंहिंजे बावजूद जेका हा नक जी पकाई इहा आहे जो स्टिल PTI जी क़यादत चए थी, सुन्नी इत्तेहाद काउंसिल चऊं या PTI, त भई सबूत किथे आहिनि, जेकॾहिं सबूत आहिनि त तव्हां पेश कयो, भई कहिड़ा सबूत हुजनि। कर्नल जेको आहे शेर ख़ान, उनजी जेका यादगार आहे उनखे भई केरु पियो टोड़े, उहे वीडियो फुटेज आहिनि। ई अवां जा जेके बि लाडला वज़ीर उन ज़माने में इमरान ख़ान जे वेझो रहिया, मुराद सईद, ॿिया उन्हनि जा बयान जेके आहिनि, इवन उन जेके व्हाट्सएप ग्रुपनि में छॾियल मैसेज जेके आहिनि त भई किथे किथे कंहिंखे वञी छा करिणो, समूरा सबूत पिया आहिनि। पर तंहिंजे बावजूदि वॾो सुवाल इहो आहे जो 1 साल गुज़री चुको आहे, असां चऊं था उहे माण्हू जेके एक्चुअल ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि खे घटि में घटि एतिरियूं सज़ाऊं अचनि जो आईंदा अहिड़े क़िस्म जी हरकत करण जो केरु सोचे बि न। मां पाण कैपिटल हिल वाक़े जो हवालो ॾिनो त उते वाक़ई 14 साल क़ैद आई। लंडन में जेके विगोड़ थिया उनजा जेके ज़िम्मेवार हुआ, न रुॻो गिरफ़्तार थिया, उन्हनि जो ट्रायल थियो, उन्हनि खे सज़ाऊं आयूं। त को पाकिस्तान हिकिड़ो को यूनिक मुल्क त आहे कोन भई। ऐं ॿी ॻाल्हि जेका ज़ोएब साहिबु कई, मूं चाहियो पियो त उन ते ज़रूरु ॻाल्हायां। सो पॉलिटिकल माण्हुनि जे लाइ इहो चयो वेंदो आहे त भई जेल उन्हनि जो ॿियो घरु आहे, हथकड़ी उन्हनि जे लाइ ज़ेवर आहे। ऐं केरु पाकिस्तान जेके जंहिं बि सियासत कई आहे, केरु आहे जेको जेलनि में न वियो आहे। जना साहिब जा मथीं क़यादत खां छॾे करे पोइ जेके बि ॿिया आया आहिनि पॉलिटिकल क़यादत असांजी, उहे मोस्टली जेलनि में रहिया आहिनि। 30 सालनि जो बि रिकॉर्ड आहे। ज़रदारी साहिब जो रिकॉर्ड, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो रिकॉर्ड, उन ज़माने में सखर जहिड़ी गर्मी, उन जेलनि में रखणु, केरु जेल में न वियो आहे। छा उन्हनि कॾहिं अहिड़ो रिएक्शन ॾेखारियो? शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, असां पहिरीं ॻाल्हायोसीं पिए प्रोग्राम में, त भई उन्हनि जो जंहिं अंदाज़ सां मर्डर थियो, शहीद जंहिं अंदाज़ सां कयो वियो, जनरल ज़िया जो दौरु हो, जुडिशरी खे प्रेशर में आणे उनखे फाही ॾिनी वई, को रिएक्शन आयो? मोहतरमा शहीद जी शहादत ते रिएक्शन ज़रूरु आयो, पर उहे माण्हू पंहिंजनि इदारनि जे ख़िलाफ़ु कोन निकिता हुआ। उन्हनि ईअं बग़ावत कोन कई हुई मुल्क जे ख़िलाफ़ु जेका बग़ावत PTI जे माण्हुनि कई। ऐं उन लाइ पूरो, जीअं ज़ोएब साहिबु ॿुधायो, पूरो हिकिड़ो माण्हुनि जी ज़हन साज़ी कई हुई, उन्हनि जा ज़हन ठाहिया विया हुआ त जेकॾहिं हीअं थिए तव्हांखे हीअं करिणो आहे। सो खोड़ हंधनि ते असांखे रियासती इदारनि जूं इहो असांखे चवणु खपे, जुडिशल सिस्टम जूं कमज़ोरियूं नज़र अचनि थियूं। ऐं जेकॾहिं उहे ज़िम्मेवार उन्हनि खे सख़्तु सज़ाऊं नथियूं अचनि त अहिड़े क़िस्म जा जेके दरवाज़ा आहिनि उहे शायदि बंदि थी सघनि। ठीकु आहे। ज़ोएब साहिबु, PTI यकीनन 9 मई साने जी बेनिफिशरी सॾी वञे थी त भई ज़िम्मेवार PTI आहे। अॼु कानून वारे वज़ीर चयो त असां वटि नाक़ाबिले तरदीद सबूत मौजूदु आहिनि। जॾहिं सबूत बि नाक़ाबिले तरदीद मौजूदु आहिनि त पोइ सज़ाउनि में हिननि खे देरि छो थी आहे?
न मूंखे इहो ख़बर सम्झ में न आई त बेनिफिशरी कीअं आहे ऐं उहा त पाण अक्यूज़ड आहे ऐं उहो उन्हनि त उनजी पाण जीअं चवंदा आहिनि जवाबदार आहे उहा। जवाबदार ऐं ज़िम्मेवार। ज़िम्मेवार बि आहे हुनजे। ऐं इन हवाले सां तव्हां ॾिठो त जेका मेन क़यादत मथी लेवल जी जेका पहिरीं सिप जी क़यादत आहे उहा इन में सिधी रीति मुलविस आहे। हाणे ॾिसो इहो इम्तिहान आहे हाणे असांजे जुडिशल सिस्टम जो। सही। त उहो जुडिशल सिस्टम असांजो हिन मामले खे कीअं मंतकी अंजाम ते पहुचाए थो। सही। ॾिसो न साल बि जेकॾहिं ओपन एंड शट मामिलो हुजे त उन में साल वॾो आहे, पर जेकॾहिं मां इन खे पंहिंजे पाकिस्तान में जेको पंहिंजो जुडिशल प्रोसेस आहे उन में रखां त इन मां अञा वधीक कहिड़ी साबिती मिलणु खपे त को का शइ असरअंदाज़ न पई थिए जो साल ताईं बि अञा ताईं मामला जेके आहिनि से उहे एज़ इट इज़ हलनि पिया, रुॻो पेशियूं हलनि पियूं या कंहिंखे वॾे पैमाने ते के सज़ा न आई आहे। ॾिसो न माना इन मां मुराद इहो त जेको हाणे सॼो जेको बाल आहे उहो जुडिशल प्रोसेस जी कोर्ट में आहे, त तव्हां हाणे इन खे कीअं उनखे मंतकी अंजाम ते पहुचायो था। ऐं इन में मां सम्झां थो सॼी मुल्की क़यादत, सियासी क़यादत, अस्करी क़यादत समूरा माण्हू इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त इन जो फेयर ट्रायल थिए, जेके बेगुनाह आहिनि उन्हनि खे बिल्कुलु छॾियो वञे, उनखे आज़ादु कयो वञे, पर जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा मिलणु खपे। हे हिकु अहिड़ो वाक़ियो हुयो जंहिं सॼी दुनिया में पाकिस्तान जी बदनामी जंहिंसां थी आहे। बदनामी जो बाहिस बणजण वारो जेको वाक़ियो आहे उन में जेके माण्हू मुलविस आहिनि मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे लाइ माफ़ी जो को बि दर न हुजणु खपे ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं मिलनि। जेकॾहिं जीअं ॾिसो न मां जीअं चयो पियो त जेकॾहिं 2014 जे में मुलविस जेके माण्हू हुआ उन्हनि खे सज़ा मिलिया त 2023 में ईअं न थिया, पर जेकॾहिं हाणे हिकु भेरो ॿीहर तव्हां इन्हनि खे माफ़ी ॾेई या इन्हनि खे सज़ाऊं न ॾेई जेकॾहिं ग़लती था कयो त वरी इन खां वधीक को ॿियो मामिलो थी सघे थो। तंहिंजे करे अहिड़नि मामलनि खे रोकण जे लाइ ज़िम्मेवारनि खे ज़रूरु सज़ा मिलणु खपे। पर हिकिड़ी शइ जेका वाज़े थी आहे उहा इहा थी आहे त लीडरशिप जॾहिं ॿाहिरि आहे पोइ अहिड़े क़िस्म जे लाइ माण्हुनि खे पंहिंजे कारकुननि खे इस्तेमालु करण जे लाइ उन्हनि खे प्रोवोक करण जे लाइ वॾियूं तक़रीरूं कंदी आहे क़यादत, पोइ हीअं करे छॾींदासीं, पोइ हीअं करे छॾींदासीं, पोइ हीअं करे छॾींदासीं। ऐं 9 मई खां पोइ PTI जो कारकुन अकेलो धिका पियो खाए, हुनखे केरु पुछण वारो कोन्हे। भला ख़ान साहब त खणी जेल में आहे पर बाक़ी त सभु वेठा आहिनि। उन्हनि मां मूंखे ॿुधायो त जेको हींअर थियो आहे KP में वज़ीर आला बि थियो आहे, उहो भला घणा दफ़ा वियो आहे पंहिंजनि सां मिलणु। मूंखे ॿुधायो त जेके माण्हू जेलुनि में आहिनि, आम कारकुन जेल में आहे न, जेके नौजवान जंहिंखे वॾो कुझु ॿुधायो वियो, ब्रेन वॉश कयो वियो त बसि इनकलाब हाणे छॾींदासीं, हीअं करे छॾींदासीं, उन खां घणा माण्हू विया आहिनि उन सां जेलुनि में मुलाक़ात करणु। उन्हनि खां कंहिं पुछियो त उनजे पोयां जेकॾहिं काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा न जेके कमाइण वारा बि अकेला हूंदा त हुनजा घर कीअं पिया हलनि। त इहा ॻाल्हि घटि में घटि कारकुननि खे या उहे जेके माण्हू जेके इन ठले नारे जे पोयां इनकलाब जेके ठली हवा जे पोयां लॻी पिया हुया उन्हनि खे बि हाणे घटि में घटि इन साल में होश ज़रूरु अची वियो हूंदो ऐं उनखे ख़बर पइजी वई हूंदी त मसइला कीअं थींदा आहिनि। कारकुन ई हमेशह हर पार्टी जे अंदरि कारकुन क़ुर्बानी ॾींदो आहे, पर तमामु घटि थींदो आहे जो जिते कारकुन सां गॾो गॾु लीडर बि क़ुर्बानी ॾींदो हुजे। हिते लीडर पाण त मज़े सां अंदरि जेल में वेठो आहे त हुनखे का तकलीफ़ कान्हे का, जेकॾहिं ॾिठो वञे त पोइ पाण हाणे घरवारी बि खणी ॿाहिरि हुअसि, उहा बि हाणे पहुची वियुसि पाण वटि। पर कारकुननि जी ज़मानत लाइ केरु अॻिते आयो? मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु ताईं PTI भला ॿुधाए त कारकुन जी ज़मानत लाइ हुननि घणियूं दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। इंडिविजुअली ज़मानतुनि लाइ दरख़्वास्तूं जमा थींदियूं न, घणा जेके आहिनि से विया आहिनि उनजो केस विढ़ण जे लाइ। जॾहिं केस हलिया आहिनि त PTI जी लीडरशिप मां घणा जेके आहिनि से उहे माण्हू विया आहिनि, कहिड़ा कहिड़ा माण्हू कोर्टुनि विया आहिनि, केर बि कोन थो वञे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे कारकुननि जे लाइ बि हे जेको वाक़ियो आहे उहो इबरत खां घटि कोन्हे। त उन्हनि खे सम्झणु खपे त जेको आहे उहा लीडरशिप जेका आहे पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ ऐं जेको आहे उहो इन्हनि जो इस्तेमालु कंदी आहे। इस्तेमालु थियो तव्हां ॾिसो न ज़मान टाउन में जीअं जहिड़े नमूने सां जथा ॿाहिरि बीठा हथियार खयूं उहे इस्तेमालु बि थिया पिया न। त पोइ ज़मान टाउन ऐं लाल मस्जिद जे मुल्हनि में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? जेकॾहिं उहे बि इदारनि सां विढ़नि बंदूकूं खणी, हे PTI जा कारकुन बि इदारनि सां विढ़नि बंदूकूं खणी, त फ़र्क़ु कहिड़ो आहे? पोइ तव्हां उन्हनि खे जहिड़े नमूने सां कुचलियो वरी बि शुकुरु कनि त उन्हनि खे उन नमूने सां न कुचलियो वियो आहे। लाल मस्जिद जे वॻोड़ियुनि खे जहिड़े नमूने सां मोह ॾिनो वियो, चिथो वियो, उहो तव्हांजे साम्हूं आहे न कहिड़े नमूने सां शयूं कयूं वियूं। हे वरी बि शुकुरु कनि त लाइक़ु त हे उनखां बि वधीक जा, पर पोइ बि हिननि सां ईअं न थियो आहे त हिननि सां उअं ई हिकिड़ो आम ईअं सलूक पियो थिए जीअं असां वटि हिते ॿिया जेके कैदी आहिनि उन्हनि सां पियो थिए। पर इहा वक़्त जी, इंसाफ़ जी ऐं हिन मुल्की तारीख़ खे बहितर करण जी इहा तक़ाज़ा आहे त इन जो फेयर ट्रायल थिए ऐं जल्द खां जल्द ट्रायल थिए। जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं मिलणु खपनि ताकी आईंदा को बि माण्हू, को बि फ़र्द, को बि लीडर अहिड़े क़िस्म जी हरकत न करे। ऐं हिन क़िस्म जे वाक़े साबित करे छॾियो त PTI जेका आहे उहा सियासी जमायत न आहे। PTI जेका आहे उहा हिकु मख़सूस सोच रखण वारी हिकिड़ी जमायत आहे ऐं उन में हिकु उहो लीडर जेको हुयो
उहो ई जेको चए उहो थींदो। तंहिं करे लीडर खे बचाइण जे लाइ पोइ भली तव्हांजो लीडर घड़ी चोरी करे, भली तव्हांजो लीडर तोशाखाना जो सफ़ायो करे छॾे, भली तव्हांजो लीडर जेको आहे सो पाकिस्तान जे जेको पैसा जेके आहिनि उहे पंहिंजे पसंदि जे हिकिड़े माण्हू जे अकाउंट में विझराए छॾे, उहो जेको वणेसि करे छॾे, पर असांखे हुनखे बचाइणो आहे। तंहिंजे करे इदारनि सां बि विढ़णो आहे, असांखे जेको जिना हाउस ते खे बि बाहि ॾियणी आहे, असांखे शहीदनि जे यादगारनि खे बि सारणो आहे। पोइ कंहिं बि हद ताईं हलियो वञिणो आहे। अहिड़ी सोच खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे ऐं उहा ख़तमु थींदी जॾहिं इंसाफ़ु थींदो, जॾहिं इन्हनि माण्हुनि खे ईअं जेको आहे सख़्तु खां सख़्तु सज़ाऊं मिलंदियूं। ठीकु आहे, हिते वक़्तु ज़ोइब साहिबु नंढी ब्रेक जो पाण ब्रेक वठूं पिया। नाज़रीन, ब्रेक खां पोइ ॿीहर अचूं था, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया 9 मई जे हवाले सां। हिकु साल मुकमल थी वियो आहे, लेकिन उन जेके असर आहिनि उहे अॼु बि नज़र अचनि पिया। नसीर साहिबु, ब्रेक खां पहिरियां ज़ोइब साहिबु ॻाल्हि कई PTI जी सियासत जे हवाले सां, उनजे कुझु माज़ी जे वाक़ियात खे बि कोट कयो। मां चाहींदुमि त जेको उनजो पॉलिटिकल कैरियर आहे, जेको आहे सो PTI जो या उनजो जेको माज़ी आहे, उन जेकी सियासत मुतारिफ़ कराई आहे या जेको उन जा सियासत जा असर पाकिस्तानी सियासत ते पिया आहिनि, उन ते अवां कुझु ॻाल्हायो। जी बिल्कुलु। हाणे जेको PTI जो क़याम जेके रहियो सभिनी खे ख़बर आहे त 25 अप्रैल 1996 ते कीअं ठही। जनरल हमीद गुल साहब ऐं ज़ाहिर कंहिंखां आहिनि त कोन, लिखियल ॻाल्हियूं त कोन्हनि, ऐं उनखे हिकिड़ो मुतबादिल तौरु उनखे पेश करण जी कोशिशि कई वई पाकिस्तान पीपल्स पार्टी या नवाज़ लीग जो मुतबादिल तौरु, ऐं उनखे पाले ताते नो डाउट वॾो कयो वियो। ऐं पोइ 97 जी इलेक्शन थिए थी हिकिड़े साल खां पोइ, हुननि जे क़याम खां पोइ उन में ई वॾे अंदाज़ में वॾियूं दावाऊं करे इलेक्शन में हिसो वठनि था। हिकिड़ी बि सीट PTI खे कोन थी मिले। उनखां पोइ वरी जेकॾहिं असीं ॾिसूं था त 1997 जी इलेक्शन में सीट कान थी मिले, वरी पोइ 2002 में जेका इलेक्शन थी उन में हिननि खे हिकिड़ी सीट मिली मियांवाली मां। ख़ान साहब पाण जेके आहिनि सो कामयाबु थी आया। उनखां पोइ मूंखे यादि हूंदो त परवेज़ मुशर्रफ जो रेफरेंडम थियो त उनमें बि न्याज़ी साहब अॻियां अॻियां हो ऐं उन्हनि जी सपोर्ट पे कई, उनखे आसरो हो त मे बि परवेज़ मुशर्रफ साहब उन्हनि ते बि हथु रखे, ऐं उहे ॻाल्हियूं बि हलियूं हुयूं, सभिनी खां लिकल कोन्हनि। सो शुरू खां वठी हिननि जेका सियासत रही आहे आशीर्वाद सां ई अॻिते वधिया आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। सो उनखां पोइ वरी थियो जो हुननि काफ़ लीग ते ज़ाहिर आहे काफ़ लीग ते घणो हथु रखियो, ऐं जमाली साहब वज़ीर आज़म थी वियो, परवेज़ मुशर्रफ साहब जा मुखालिफ़ थी विया, ऐं उनजे ख़िलाफ़ पोइ तहरीक जो ॻाल्हियूं ऐं ॿियो टियों घणो थियो। वरी 2008 जी इलेक्शन जेकॾहिं असीं अचूं था त उनजो बाइकाट जेको कयो वियो, सो न्याज़ी साहब बि उनजो बाइकाट कयो, इलेक्शन में हिसो कोन था वठनि। उनखां पोइ वरी जेकॾहिं असीं ॾिसूं था त 2011 में जेको जलसो थियो मीनारे पाकिस्तान जो मशहूरु जलसो लाहौर जो टर्निंग पॉइंट हो न उहो, ऐं ज़ाहिर आहे उन जंहिं अंदाज़ में उन जलसे खे मैनेज कयो वियो, ऐं उनखां पोइ माण्हू मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा छॾिया विया, छॾाया विया, शाहबुंद कुरैशी हुजे, जावेद हाशमी साहब ऐं ॿियूं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं अची इन पार्टी खे जॉइन कनि थियूं। इन विच में वरी ईअं थिए थो 2013 जी इलेक्शन थिए थी। हिननि खे वॾी उमेदु हुई शायदि 2013 जे इलेक्शन में वॾो को इनकलाब अची वेंदो, असांखे एतिरियूं सीटूं मिलंदियूं, वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदासीं। कोन थी सघियो वफ़ाक़ में, 35 खां 38 सीटूं हिननि खे मिलनि थियूं। KP में ज़रूरु हुकूमत ठाहिण में कामयाबु थियनि था 2013 में। तॾहिं बि जेकॾहिं मौलाना साहब जी तजवीज़ ते हले हा, नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि सां गॾिजे हा, त हिननि जी हुकूमत न ठहे हा। बहरहाल 13 में हिननि खे सूबाई हुकूमत मिले थी। उनखां पोइ 14 वारो धरणो डिटेल में ॻाल्हायो ज़ोइब साहब पहिरें हिसे में, त उहो धरणो बि हिकिड़ो टर्निंग पॉइंट हो। जेका साज़िश हिननि कई, जेको कुझु थींदो रहे, तमाशा जेके थिया, मां ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जी जेका बाउंड्री हुई उन ते जेका कपिड़ा कीअं अची गंदा सुकाईंदा हुआ, क़बरूं पे कंहिं खोटियूं, पार्लियामेंट ते हमिलो, PTV ते हमिलो, बिल साड़णु, कफ़न पे पातऊं, घणा तमाशा थिया, दुनिया उहे तमाशा ॾिठा। उनखां पोइ जॾहिं पोइ बि उन्हनि जा जेके मक़सद आहिनि उहे हासिलु न थी सघिया। उनखां पोइ वरी जेको कुझु थियो 18 जी इलेक्शन में सभिनी खे ख़बर आहे जंहिं अंदाज़ में उहे इक़्तिदार में आया। सो ऐं उनखां पोइ जेका हिननि ॿोली इस्तेमालु कई, ख़ासि तौर ते जंहिं ते आउं चाहींदुसि फोकस पाण कयूं, त पाकिस्तान जी सियासत उनखां पहिरियां बि ज़ाहिर आहे सियासत यको थींदी रही आहे, त कॾहिं बि जेको सियासी मुखालिफ़ हूंदो उनखे दुश्मन तौरु ट्रीट न कयो वेंदो। का बि पॉलिटिकल पार्टी, चलो केस बि थींदा ॿियो टियों, पर हिननि त पॉलिटिकल मुखालिफ़नि खे हिकिड़ो दुश्मन करे पेश कयो, ऐं हिकिड़ी गार गंद जो हिकिड़ो माहौल अहिड़ो हिननि पैदा कयो, मथीं क़यादत खां वठी कारकुननि ताईं, ॼण त भाउ भाउ जो दुश्मन थी वियो। सियासत खे इंतिहाई गंदो करे हिननि पेश कयो। उनखां पोइ मूंखे त हैरत थींदी जंहिं अंदाज़ सां तस्बीह खणी हलणु, भई मज़हब हर कंहिंजो हिकिड़ो निजी मसइलो आहे, त
तव्हां अची ॿुधायो त असां मदीने जी रियासत था ठाहियूं हीअ सभु चोर आहिनि हीअ सभु लुटेरा आहिनि वरी जॾहिं ख़बर पवे थी मदीने जी रियासत ठाहिण जा दावेदार वरी जलसनि में ॾिठो हूंदो त इन में थोरो मज़हबी टच ॾेई छॾियो बिल्कुलु मज़हबी टच मज़हब जो इस्तेमालु गारगन जी सियासत नफ़रतनि जी सियासत ओवरऑल पूरी सियासत खे जंहिं अंदाज़ सां हिननि माना पोलराइज़ चऊं उन्हनि गंदो कयो उहो सभिनी जे साम्हूं आहे सो इहा हिकिड़ी पूरी PTI जो जेको क्रेडिट आहे उन ते इहे बि शयूं आहिनि परफॉर्मेंस त किथे असांखे नज़र कोन आई आहे जेकॾहिं अव्हां के आई आहे त असांखे ॿुधायो ख़ैबर पख्तूनख्वा में 2 भेरा हुकूमत ठही का परफॉर्मेंस हुजे ज़रूरु ॿुधायो असांखे या वफ़ाक़ी लेवल ते जेतिरो अरसो ई हुकूमत में रहिया परफॉर्मेंस हिकिड़े पासे ई मज़हब जूं ॻाल्हियूं ऐं ॿियनि खे चोर डाकू चवण जूं ॻाल्हियूं ॿिए पासे जॾहिं इक़्तिदार में अचनि था त न उहा घड़ी छॾनि था तोशाखाना जी न 190 मिलियन पाउंड जेके पाकिस्तान जा बर्तानिया में पकड़जनि था उतां जी एजेंसी ईमानदारी जो मुज़ाहिरो कंदे वापसि करे थी उहा हिकिड़े बिल्डर खे ॾियनि था रक़म उन रक़म जे बुनियाद ते भते तौरु अल कादिर ट्रस्ट नालो केॾो ज़बरदस्त आहे उन कादिर ट्रस्ट ठाहे उन भते जे पैसनि मां हिकिड़ो इदारो ठाहिण जी कोशिशि थिए थी ऐं उहे पाण खे वरी ईमानदार बि सॾ आहिनि सो सभु शयूं जेके आहिनि उहे माण्हुनि जे साम्हूं आहिनि ओवरऑल जेको मुंहिंजो मक़सदु हूंदो त डे 1 खां हीअ जेका पार्टी ठही वाक़ई इंतशार खां सवाइ गारगंद खां सवाइ नफ़रतुनि खां सवाइ हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ जेकॾहिं कुझु कयो हुजे त उहो असांखे ॾेखारियो ऐं आख़िर नतीजो इहो निकितो 9 मई जो जिते मुल्की इदारनि जे ख़िलाफ़ बग़ावत करे बीह रहिया GHQ ते हमिलो कॾहिं कंहिं तसवर कयो दहशतगर्दनि ज़रूरु कयो हो पर हिकिड़ी जेका पार्टी पाण खे पॉलिटिकल पार्टी सम्झाए उहा सम्झे उहा ईअं GHQ ते वञी हमिलो करे मुख़्तलिफ़ कोर कमांडर्स जा जेके हाउस आहिनि उन्हनि जो घेराव करे लाहौर में जना हाउस खे जंहिं अंदाज़ सां उन्हनि सभु कुझु कयो सो इहे जेके हरकतूं अच्छा इहो सभु कुझु थियण जे बावजूदि स्टिल जेका उहा होड़ आहे उहा बरक़रार आहे वॾी ॻाल्हि ती आहे हिकिड़े पासे DG ISPR प्रेस कॉन्फ्रेंस करे थो ॿिए पासे जवाबी प्रेस कॉन्फ्रेंस रऊफ़ हसन ऐं ॿिया अची कनि था ऐं उन में जेका लैंग्वेज यूज़ कनि था उहो सभिनी जे साम्हूं आहे चवनि था त हिन मुल्क में शख़्सी आमरियत आहे हिन मुल्क में फलां आहे हिन मुल्क जे हिकिड़ो कब्ज़ो क़ाबिज़ टोलो आहे उनखे एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे मतिलबु अञा लॻे ईअं थो त जेको कुझु हुन सां थियो आहे हीअ सिखण जे मूड में न आहिनि न ही पॉलिटिकल पार्टियुनि सां गॾु विहण लाइ तयारु आहिनि न ही सिखण जे मूड में आहिनि ऐं मुसलसल जेका आहे टकराव वारी पॉलिसी आहे मुल्क जे लाइ बि ख़तरनाक आहे पर स्टिल PTI जे लाइ तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं असां हिन ते घणे भाङे इम्कान ज़ोएब साहब बि हुन ते ॻाल्हाईंदो नज़र अचे त हाणे विदिन पार्टी तव्हां ॾिसो वॾे पैमाने ते बग़ावत शुरू थींदी ऐं इहो नज़र ईंदो फॉरवर्ड ब्लॉक वॾे पैमाने ते KPV हुजे सही वफ़ाक़ी क़ौमी असेंबली हुजे उते अव्हांखे ठहंदे नज़र ईंदा घोड़ माण्हू हिन जे पॉलिसियुनि सां गॾु बि कोन बीहंदा जेके हिननि पॉलिसियूं अख़्तियार कयूं आहिनि ठीकु आहे ज़ोएब साहब जीअं नसीर साहब ॻाल्हि कई त पार्टी अॻुवाणनि जी होड़ जी ईअं ई PTI बानी बि होड़ ते क़ाइमु आहे उहो चए थो मां माफ़ी छो वठां अॼु बि माफ़ी लाइ तयारु न आहे छा हिकु सियासी लीडर खे अहिड़ी होड़ ज़ेब ॾिए थी त इहे इन तरीक़े जा अमल करे ॾिसो उन जे कारकुननि या अॻुवाण जी ॻाल्हि कयूं त उहे होड़ ते तॾहिं आया न जॾहिं हुननि जो लीडर होड़ ते आहे ऐं ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकली मामला जेके आहिनि उहे पॉलिटिकली विज़डम सां डील कबा आहिनि न की ज़िद सां या होड़ सां कबा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में जहिड़े नमूने सां चयो वियो DG ISPR जे तरफ़ां त भई माफ़ी वठणु खपे हिननि खे वरी ख़ान साहब जो इहो चवणु त भई असां माफ़ी छाजी वठूं त मुंहिंजी जेका ज़ाती राय त मुंहिंजे ख़्याल में हिन ॾोह जी जेका असां माफ़ी न हुजणु खपे हीअ दहशतगर्दी आहे ऐं हिननि जेका दहशतगर्दी कई मुंहिंजे ख़्याल में दहशतगर्दी जो जेको ॾोह आहे उहो माफ़ी जोॻो न हूंदो आहे ऐं हिननि दहशतगर्दनि खे जिन्हनि इहे जेके आहिनि मिल्कियतूं साड़ियूं उन्हनि ते हमला कया इहे ॾंडा बरदार जेके सरेआम इहे निकिरी आया रोडनि ते ऐं उन्हनि शहीदनि जे जेको आहे सो यादगारनि खे तबाह कयो उन्हनि शहीदनि जी तौहीन कई आहे उनजे शहीदनि जी फैमिलीज़ खे रंजायो आहे उनजी दिलि खे ॾुखायो आहे मां सम्झां थो त इहा जेका खुलेआम दहशतगर्दी थी आहे इन्हनि इहा दहशतगर्दी माफ़ी जोगी न आहे ऐं इन्हनि दहशतगर्दनि खे हा फेयर ट्रायल जे ज़रिए सही फेयर ट्रायल जे ज़रिए उन्हनि खे सज़ाऊं सख़्तु खां सख़्तु ॾियणु खपनि इन्हनि खे उन्हनि दहशतगर्दनि वांगुरु ट्रीट करणु घुरिजे जीअं असां ॿियनि दहशतगर्दनि खे अदालतुनि में या उन्हनि खे कानून जे हिसाब सां उनखे ट्रीट कयो थो वञे त हीअ बि हिकिड़े क़िस्म जी 9 मई जी दहशतगर्दी हुई ऐं उन दहशतगर्दी खे कुचलणु तमामु ज़रूरी आहे ऐं हा बिल्कुलु पॉलिटिकली डायलॉग थियणु खपे हा जेकॾहिं अॻी पार्टी सियासी नमूने सां हले हा जेकॾहिं सियासी उन ॾाहप जो मुज़ाहिरो करे हा त बिल्कुलु उनजे लाइ मुंहिंजे ख़्याल में इहो थियणु खपे हा त उहा सियासी नमूने सां उन सां ॻाल्हियूं थियनि इहो हिकिड़ो मौक़ो ज़रूरु हिन वटि हिन जेका असां इलेक्शन में आयो त भई हाणे तव्हां खटे आया आहियो या तव्हांजा माण्हू आया आहिनि कहिड़े फॉर्म में बि आया आहिनि कहिड़े नाले सां बि आया आहिनि पर जेकॾहिं हाणे तव्हां वटि मौक़ो आहे त तव्हां वेही सियासी नमूने सां फ़ैसिला कयो जेकॾहिं सियासी नमूने सां उहे फ़ैसिला कंदा त
त शायदि सूरत हाल का तब्दील बि थी पए सघी। पर मुंहिंजे ख़्याल में सियासी सूरत हाल कहिड़ी बि थिए, सियासी ॻाल्हियूं कहिड़ियूं बि तय थियनि, डायलॉग्स भली थियनि, पर उनजी एजेंडा में 9 मई न अचणु खपे। 9 मई हिकिड़ी खुलियल दहशतगर्दी हुई ऐं मुंहिंजे ख़्याल में रियासत खे पंहिंजे रिट क़ाइमु करण जे लाइ इहो ज़रूरी आहे त उन्हनि दहशतगर्दनि खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं मिलणु खपनि। उनजो तालुक़ु कहिड़ी जमायत सां बि हुजे, उनजो तालुक़ु कहिड़े बि सूबे सां, कहिड़े बि इलाइक़े सां हुजणु खपे। मुंहिंजे ख़्याल में ॾोहारी खे ॾोहारी जी नज़र सां ॾिसणु खपे, दहशतगर्द खे दहशतगर्द तौर ते ई ट्रीट करणु खपे ऐं इहा वक़्त जी तमामु ज़रूरत आहे। जेकॾहिं जेका ग़लती 14 में कई वई हुई उहा 24 में न करणु खपे। 10 सालनि खां पोइ उन जो नतीजो तव्हांजे साम्हूं आयो। जेकॾहिं वरी इहा साॻी ग़लती दोहराई वई त इन खां वॾी कंहिं दहशतगर्दी खे मुंहुं ॾियणो पवंदो। सही। अच्छा नसीर साहब, जीअं ज़ुएब साहब ॻाल्हि कई त जेकॾहिं हाणे 9 मई खां पोइ वारे माहौल सियासी माहौल जी ॻाल्हि कयूं त तव्हां छा पिया सम्झो त कहिड़ी तब्दीली आई आहे पाकिस्तान जे सियासी इन्वायरमेंट में? ॾिसो ओवरऑल सभु पार्टियूं जेके आहिनि वक़्तु सिर माण्हू बि सिखंदो आहे, मुआशिरा बि, मुल्क बि, पार्टियूं बि न। पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, उन्हनि जे विच में माज़ी में जेको कुझु बि थियो आख़िर में मां ॾिठो त हिकिड़ी मिसाक जमहूरियत थी। उन्हनि पार्टियुनि सिखियो, हिक ॿिए जे मैंडेट जो एतिराम थिए पियो। जेको कुझु हींअर जेकॾहिं 9 मई खां पोइ कयूं था त हीअ इलेक्शन थी ऐं उनखां पोइ जंहिं अंदाज़ सां पीपल्स पार्टी बग़ैर कैबिनेट जो हिसो थियण जे ऐं जेका हुकूमत खे सपोर्ट करे पई वफ़ाक़ी लेवल ते या मुख़्तलिफ़ सूबनि में जेके गवर्नर लॻा आहिनि, इहे पार्टियूं त नो डाउट हिकिड़ी मेच्योर पार्टियूं आहिनि, सिखियूं आहिनि उहे। इहे 9 मई खां पोइ जा वाक़िया आहिनि। हिननि खे जहिड़े बि अंदाज़ सां मैंडेट मिलियो आहे, पर तंहिंजे बावजूदि हीअ सिखण लाइ तयार ई कोन्हनि। लॻे ईअं थो उन्हनि जा जेके बिहेवियर आहिनि, जंहिं अंदाज़ बयानबाज़ी थिए थी, जंहिं अंदाज़ आई माण्हू मुक़ररु कनि था। हाणे जेकॾहिं अॼु जो असीं ॾिसूं त हिकिड़े पासे फैसल करीम कुंडी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेके KP में गवर्नर मुक़ररु थिया आहिनि, उहे कर्नल शेर इमाम जी जेका यादगार आहे, मज़ार आहे, उते अॼु उन्हनि हाज़िरी ॾिनी आहे। ॿिए पासे अली अमीन गंडापुर साहब आहिनि, हालांकि CM थिया आहियो अव्हांखे करणु खपे हा अॼु उन्हनि शहीदनि जी यादगारुनि ते वञणु खपे, हिकिड़ो सुठो जेस्टर वञे हा, उन्हनि जे फैमिलीज़ सां मिलणु खपे हा। या जिते हिते वाक़िया थिया उते पीपल्स पार्टी वारनि वञी ॾीया ॿारिया आहिनि, हमदर्दी जो इज़हार कयो आहे। जेका रेडियो पाकिस्तान जी इमारत साड़ी वई उते बि पीपल्स पार्टी जा काफ़िला विया आहिनि, उन्हनि ॾीया ॿारिया आहिनि। शहीदनि जे मज़ारनि ते, यादगारनि ते वञनि था, गुल रखनि था, हिकिड़ो सुठो जेस्चर आहिनि। ॿिए पासे गंडापुर साहब पंहिंजे तक में अॼु उन्हनि वञी जलसो कयो आहे, उहा ई साॻी ॿोली आहे उन्हनि जी। सो जंहिं मां इहो लॻे थो त PTI जी मथे लेवल खां ज़ाहिर पॉलिसी हले थी न, जेको उन्हनि जो बानी आहे ज़ाहिर उनजी इंस्ट्रक्शन ते सभु हलनि था। हिकिड़ी डिक्टेटरशिप आहे पार्टी जे अंदरि बि। हू चए थो भई स्टिल असांखे नाहे ॻाल्हियूं करणियूं, हीअ चवंदासीं नाहिनि ॻाल्हियूं करणियूं। हू चवंदा भई सख़्तु क़िस्म जी ॿोली इस्तेमालु करणी आहे, हीअ कनि पिया था, जंहिंजो इन्हनि खे अञा वधीक जेको आहे उहो नुक़सानु मां ॾिसंदा उहो रसंदो। ओवरऑल मुल्क खे त नुक़सानु पहुचे पियो, मुल्क जे मुआशिरे खे नुक़सानु पहुचे पियो। हिकिड़ी जेका तफ़रीक वारी सियासत थिए थी, टकराव वारी सियासत थिए थी, दिलनि में नफ़रतूं त थियनि थियूं। चंद माण्हू ज़ाहिर उन्हनि जे बि जेके सपोर्टर आहिनि उहे त आहिनि, उनखां इनकार त कोन्हे न। सो PTI जेसि ताईं नथी सिखे, ॻाल्हि उहा आहे त उनजो अंजाम अञा वधीक बुरो थींदो। MQM जो हवालो ॾिनो मुंहिंजे ख़्याल में पहिरियों ज़ुएब साहब, त उन्हनि सां हशर उनजो छा थियो, केतिरनि टुकरनि में उहा विरहाइजी वई हुई। सो PTI जो अंजाम भले उन्हनि खे मैंडेट, माण्हू चवंदा मैंडेट मिलियो आहे ऐं उहो पंहिंजे बानी जे करे मिलियो आहे, जेको हुन सां ज़्यादतियूं पाकिस्तान में या हिन समूरे ख़िते में मज़लूमियत कार्ड हलंदो आहे। ज़ाहिर हुनजी क़यादत खे इलेक्शन खां हफ़्तो अॻु जेकॾहिं 2-3 केसनि में सज़ाऊं आयूं, जेको हुननि नैरेटिव ठाहियो हुन ते वोट त मिलिया आहिनि, पर इहो लॉन्ग टर्म असांखे थींदे नज़र कोन थो अचे। जेकॾहिं इन्हनि इहा टकराव वारी पॉलिसी रखी, उन्हनि पाण में लचक पैदा न कई, तव्हां ॾिसंदो त इहा पार्टी टुकरनि में विरहाइजी वेंदी। वॾा हिननि जे अंदरि ग्रुप ठहंदा, जेके भले चूंडियल माण्हू बि छो न हुजनि, फॉरवर्ड ब्लॉक ठहंदा, माण्हू उन्हनि खे छॾणु शुरू कंदा। छाकाणि त माण्हू बि सम्झनि था त भई 9 मई थियो, हिकिड़ा माण्हू जेलनि में पिया आहिनि, ज़ुएब साहब ॿुधायो त उन्हनि जे केरु पुरसाने हाल कोन्हे। ॿिया माण्हू आहिनि, भले असेंबली में तव्हां अची वेठा आहियो, पर जेकॾहिं तव्हांजी क़यादत लचक ॾेखारण लाइ तयारु कोन्हे, पॉलिटिकल पार्टियुनि सां वेहण लाइ तव्हां तयारु कोन्हे, इदारनि सां डायरेक्ट टकराव था कयो, तव्हांजी सियासत कीअं हलंदी? ऐं माण्हू सियाणा आहिनि ऐं उहे ॾिसनि था पिया। ज़ाहिर आहे वोट मिलियो पंहिंजी जॻह ते, पर PTI जो अंजाम मूंखे को बहितर नज़र कोन थो अचे जेकॾहिं हू टकराव वारी पॉलिसी बरक़रार रखनि था। ठीकु आहे ज़ुएब साहब, मां आख़िर में बसि अव्हां खां ॼाणणु चाहींदुमि त PTI जो जेको हिन वक़्त ताईं जो रवैयो असां ॾिसूं पिया त उहे अॻिते वधण जे मूड में न आहिनि, छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग तरफ़ां वॾी दिलि करे उन्हनि खे आछ कई वई ॻाल्हियुनि जी, लेकिन उन्हनि खे बि रद्द करे छॾियो। हाणे 9 मई बि गुज़री वियो, उनखे बि साल थी वियो आहे, हिन वक़्तु बि सियासी बहरान मुल्क में मौजूदु आहे, अॻिते कीअं वधी सघिजे थो? हिकिड़ी शइ आहे त जेकॾहिं PTI, हाणे वरी मां वरी उन ते जनरली ॻाल्हि थो कयां, थोरे जो मां हिन माफ़ी जे हक़ में न आहियां ज़ाती तौर ते, पर पोइ जेकॾहिं ईअं थिए बि थो त पोइ खुलियल नमूने सां PTI खे, उनजी लीडरशिप खे, उनजे सभिनी माण्हुनि खे सरेआम अची माफ़ी वठणु खपे, इदारनि खां, अवाम खां, उन्हनि शहीदनि खां, शहीदनि जी फैमिलीज़ खां, उन्हनि सभिनी खां माफ़ी वठणु खपे, त पोइ कंहिं हद ताईं ॻाल्हियूं के थी सघनि थियूं। पर उन मां
ईअं थी सघे थो त पोइ बि मेरिट जी बुनियाद ते शयुनि खे ॾिठो वञे। मुंहिंजे ख़्याल में इहो मूंखे नज़र कोन थो अचे PTI जे उनजी लीडरशिप जी को अहिड़े क़िस्म जी को बिहेवियर हुनजो आहे कोन। त तंहिंजे करे जेकॾहिं सवाल मुल्क जी सियासत जो कोन्हे, सवाल हाणे रियासत जी रिट जो आहे। सही। ऐं इहो मामिलो जेकॾहिं ईअं इनखे बरक़रार रखियो थो वञे ऐं को बि एक्शन नथो थिए, का बि सज़ा नथी अचे, त पोइ इहे वाक़िया वधंदा ऐं इहे वाक़िया पोइ बलूचिस्तान में थी सघनि था, इहे वाक़िया सिंध में थी सघनि था, इहे KP में थी सघनि था। त इनखे ख़तमु करण जे लाइ छा आहे, ज़ाहिर आहे जहिड़े नमूने सां ॿाहिरिनि मुल्कनि जी जेका इन्वॉल्वमेंट आहे पाकिस्तान जे अंदरि, ख़ासि तौर ते भारत जी या अफ़गानिस्तान मां जेका दहशतगर्दी थी रही आहे, जेका दरअंदाज़ी थिए थी असांजे मुल्क में, त इन क़िस्म जे लाइ ॼण त तव्हां पोइ खोले छॾींदो ऑप्शन। पोइ ईअं न हूंदो त हीअ दहशतगर्दी जेका असां माफ़ी जोगी आहे ऐं हीअ दहशतगर्दी जेका असां कुचलण जोगी आहे। न, दहशतगर्दी हूंदी आहे, उहा कहिड़े फॉर्म में बि हुजे उनखे कुचलणु लाज़मी हूंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहा जेकॾहिं रियासत खे पंहिंजी रिट बचाइणी आहे, रियासत खे जेकॾहिं इदारनि जी इज़त बचाइणी आहे, उन्हनि जे नामूस खे बचाइणो आहे। ऐं उनखां पोइ ॾिसो न, जेके फैमिलीज़ जिन जा शहीद आहिनि उन्हनि जी इन्वॉल्वमेंट आहे। अॼु बि असां TV ते उन्हनि जे पोयरनि खे रोईंदे ॾिठो आहे। ॻाल्हि इहा आहे त जेके शहीद आहिनि उन्हनि जे नाले सां जेके शयूं मनसूब आहिनि, उन्हनि सां माण्हू मोहबत न कंदा आहिनि, अक़ीदत कंदा आहिनि, अक़ीदत रखंदा आहिनि। ऐं जिन शयुनि सां उन्हनि जी अक़ीदत आहे, हीअ हिननि वञी उन्हनि खे साड़ियो आहे। त तव्हां उन्हनि जे दिलनि मां ॾिसो, उन्हनि शहीदनि जे वारिसनि जे दिलनि खे ॾिसो त उन्हनि तां उन वक़्त में छा गुज़री रही हूंदी जॾहिं उन्हनि जे शहीदनि जूं तस्वीरूं सड़ी रही हुजनि, जॾहिं उन्हनि जे शहीदनि जा नालनि खे बाहियूं ॾेई वई हुजनि, जॾहिं उनजो नालो लिखियलु हुजे, उन ते हिकिड़ा वात ॻाढ़ा छोरा उनजा जूता रखियो बीठा हुजनि, पेरनि में लताड़े रहिया हुजनि, त तव्हां उन वक़्तु उन्हनि शहीदनि जे वारिसनि जे दिलनि खे तव्हां ॾिसो। मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो तमामु वॾो मुल्की तारीख़ जो ॾोह आहे ऐं इहो बिल्कुलु सज़ा जोॻो आहे। ऐं इन जी लाज़मी सज़ा मिलणु खपे त जीअं हिन मुल्क जी रिट बि जेका आहे सा उहा बरक़रार थिए, हिन रियासत जी रिट बरक़रार थिए, बहाल थिए। ऐं सॼे मुल्क जे अंदरि जेको माण्हुनि खे ॾुख आहे, जेको अवाम खे तकलीफ़ पहुती आहे, जेके वारिस शहीदनि जा आहिनि उन्हनि खे जेको दिली तौर ते जेका तकलीफ़ पहुती आहे, उनजो अज़ालो इन्हनि जी सज़ाउनि सां ई करे सघिजे थो। ऐं मुल्की सतह ते जेको ॾुख आहे उहो तॾहिं ई घटिबो। ऐं उनखां अलावा हीअ जेका पूरी दुनिया में पाकिस्तान जी बदनामी थी आहे, हीअ पूरी दुनिया में जेका असांजी ताक़तवर सॾी वेंदड़ फ़ौज आहे, ऐं उहा छाकाणि त उहा इन करे पोइ हिते हटी न, उहा पंहिंजनि माण्हुनि ते त गोली कोन हलाईंदी, पर उनजी जेका सॼी दुनिया में हिननि उनखे उनजी जेका बदनामी थी आहे, असांजे पाकिस्तान जी जेका बदनामी थी आहे, जेका क़ौम जी बदनामी थी आहे, हिन मुल्क जी रियासत तौरु जेका बदनामी थी आहे, मुंहिंजे ख़्याल में इन जो हल इहो ई आहे। ऐं इन जो तॾहिं ई मदाहो थींदो जॾहिं इन्हनि सभिनी खे सख़्त खां सख़्तु सज़ाऊं ईंदियूं। सज़ाऊं ॾियो, सज़ा ऐं जज़ा जे अमल खे मेरिट जी बुनियाद ते रखो। आईंदा अहिड़े क़िस्म जी जेका आहे सा उहा कार्रवाई ॿीहर कोन थींदी। ऐं इन क़िस्म जी सियासी जमायत जेका सियासत जे नाले में, सियासी ऐं जमहूरियत जे नाले में, आमरियत जी ॻाल्हि करे, जमहूरियत जे नाले में इन क़िस्म जी दहशतगर्दी जी कार्रवाई करे ऐं सियासत जे नाले ते नौजवान ज़हननि खे जेको आहे उहो मुंतशिर करे ऐं उन्हनि खे हिकु कलम जे बजाए उन्हनि जे हथ में डंडो ॾियण जी कोशिशि कंदी हुजे, उन्हनि खे सुठो शहरी बनाइण जे बजाए दहशतगर्द बणाए ऐं रियासत जे इदारनि ते हमिलो कराइण जे लाइ कंदी हुजे, त अहिड़े क़िस्म खे बंदि करणु ज़रूरी आहे। ऐं इहो बंदि कबो तॾहिं मुल्क अॻिते वधंदो, न त इन क़िस्म जो इंतशार जेको आहे सो उहो बरक़रार रहंदो। ठीकु आहे ज़ुएब साहब, वॾी महिरबानी अवांजी नसीर साहब, अवांजी वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, तव्हां मोज़िज़ पैनल जी राय ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पहुतो पुॼाणी ते ॾींदा इजाज़त अलाह के बाद।